हुजे तू ही हथ जो हथ में देस न बैयत करे त यो हथ तो जो रसूलुल्लाह जा तब बिलाए छड़े। बहरहाल अजुकल त बाबा जे कदे वडो को राशि ऑफिसर पीर साहब वेठो ही पे चाय बुन जी पियंदो मानी बुन जी खाईंदो जे करे तनवीर अशफाक कोई साईं मोहम्मद नवाज चवर से मेहरबानी करे साजी चाय पी टाइम कोने साईं जे उबदार तो वट बे दफे इंदा से पर याद रख जा खुदा जो कसम साहबी था चवन सवाए कलमे में न ला इलाहा इल्लल्लाह इन सवाए कलमे जे लाखा सवा असा कदी मुस्तफा का न बुधी। गरीब दावत करे तब आमना जो लाल हलियो अचे जेकॾहिं मिस्कीन दावत करे तब हलियो अचे अबू बकर दावत करे तब सरकार हलियो अचे हजरत उमर करे तब हलियो अचे जेकॾहिं सुणू बिलाल वेहे तब हलियो अचे अबू हुरैरो अर्ज़ करे तब नबी सही लबैक चवे इहा ई ॻाल्हि आहे त मुस्तफा जा आशिक मुस्तफा जे लाइ दीवाना हूंदा हा त महबूब जी ज़ात बाबरकात में पंहिंजे आशिकनि खां परे कोन थींदा। है या न मुझा दोस्त अजीज मुसलमान भा पी मां जो अदब कर हाजी गुलाम नबी महेसर के सजी सिंध थी सुञाणे बल्कि बाहरे मुल्क वारा भी सुञाणन था। अल्लाह जो कसम आहे इनखे दुआ में पंहिंजे अमर ये बेजी चवंदो हो अमर मां सफा अना पढ़ियो आदमी तुझो दुआओ हथ में अमर आओ सफा पढ़ियो आदमी पर तुझो दुआओ हथ में पर तुझो दुआओ हथ में रब जो निगाहूं हथ में पर तुझो दुआओ हथ में अमर आओ सफा पढ़ियो पर तुझो दुआओ हथ में अमर आओ सफा पढ़ियो पर तुझो दुआओ हथ में रब जो निगाहूं हथ में हथ में अवां छा चवंदा आहियो त माउ जे कदमन में जन्नत आहे ईअं न अमर जे कदमन में जन्नत आहे ऐं बाबे जे कदमन में छा आहे हदीस पाक बिनी जे लाइ चयो आहे तव्हां जे बाबो ऐं अमर तव्हां जे पीउ माउ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे। सुभान अल्लाह जागो था ओ अबो अम्मा जॾहिं बच्चे खे दुआ कंदो आहे न त उहा दुआ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्श खां मथे हली वेंदी आहे। हाणे दुरूद पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां छा मसलो आहे कमल घटि कमल वधि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब दिल चए वती दुरूद पढ़ते पोयन खो तो पुछा मां पोयन खो तो पुछा मां बि त ॾिसां थो त कहिड़ा था पढ़नि पढ़ो त केर बि कोन थो सभई वात खोलियो मुबारक ज़बान मुबारक खोलियो पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अमर जे खिदमत में हजरत मखदूम अब्दुर्रहीम गुरोरी रहमतुल्लाह ताला अलैह
मुजादा हाज़िर थियो अम्मा साईं फरमाए थे बचड़ा दे ख़बर तू त जिहाद दे लाइ तैयार थियो अग में माउ पीउ जो हक़ उहे हक़ सां ज्यादा है पो भले जिहाद ते वञ माउ जे कदमनि ते किरी पियो अचे तो मुंहिंजी जी जलमा मां केर थींदो आहियां जो तुंहिंजो हक़ लाए सघां पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे यादि ॾियारियां थो जेकॾहिं तोखे यादि हुजे त पोइ सम्झजांइ त थोरो घणो कुझु न कुझु तुंहिंजी ख़िदमत कई अथमि अम्मा चयो त ॿुधा अमल खे चई अम्मा तूं 7-8 सालनि जी हीअं तूं पंहिंजे बाबे साईं जे घर रहंदी हीअं बाबो साईं तोखे बकरियूं छोड़े ॾींदो हो पोइ झंग मां चारे बोटी ईंदी हीअं इहो सिलसिलो हलंदो रहियो तुंहिंजी उमिरि 8-9 साल हुई हिकिड़े ॾियारे तूं बकरियूं काहे झंगल में वईं ओचितो शाम जे टाइम ते बरसात थी तूफान आयो जो बकरियूं भॼी वयूं अलाए काॾे तूं ख़ौफ़ मां रोंदी रोंदी भॼंदी भॼंदी हिकिड़े खामे में खॾ में किरी पई परेशानी जो आलम हो उन टाइम ते हिकिड़ो घोड़े सवार आयो उनखे निकाब आयल हो तोखे खॾ मां कढी पाण सां गॾु घोड़े ते विहारे तोखे पंहिंजे वालिद जे घर छॾे वियो अम्मा ॻाल्हि यादि थी अम्मा साईं फरमाए थी क़िबला पुट ॻाल्हि मूंखे ईअं यादि आहे ॼण तूं मूंसां गॾु हुई बिल्कुल याद अम्मा वो खबर थी त केर हो जे न अबा मूंखे ख़बर कान्हे पाण फरमाए थो त इहो अब्दुर्रहीम किरोड़ीअ जो रूह हुयो अबा थोरो तव्हां वेझा पोइ हिते माण्हू वीचारा सीअ में बीठा आहिनि वेझा थियो मां अबुल असवद वारी ॻाल्हि कयां त पोइ तव्हां हथ कढो वेझा थियो हलिया दा उते थी छो सभु ईअं काबू थी वियो नौजवान उथी कोन था सघनि सभु गीसियूं था ॾियनि माशाअल्लाह अॻिते थियो बाबा अॻिते थींदा जो पोइ हमरा वीचारा सीअ में बीठा आहिनि सीउ ॾिसो केॾो आहे अॻिते थियो बाबा सखावत कयो हलंदा अचो मां तव्हांजे लाइ वेठो आहियां तव्हां पोइ पिया ॾिसो वेझा थींदा अचो सभई शाबाश शाबाश अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे अबा जेके बीठल आहियो अंदरि वेही सी लॻो पियो यार पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुड़ियो को न पहुतो न मरीअ वटि सुबुह जो टाइम थियो जीअ जो किश्त उथंदो जीअं किश्त उथियो तीअं पंहिंजी जुती लाहे जुतीअ खे चयईं हूअं बि घणी ख़िदमत कई थी पर मुंहिंजे पेर में पवंदी आहे मुंहिंजे पेरनि जी ख़िदमत तो घणी कई आहे हज़रत मखदूम अब्दुल किरोड़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए पर अॼु तूं रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत कर इन किश्त खे उथण न ॾिजां बस किश्त उथे